अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आया अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों AI जी मदद सां अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां वीडियो कीअं जनरेट करे सघो था ऐं उहे बि बिल्कुलु मुफ़्त में। जी हाँ दोस्तों, AI जा कुझु टूल्स हूंदा आहिनि जेके अव्हांखे बाय करणा पवंदा आहिनि या वरी अव्हांखे कॉइन्स वग़ैरह जे ज़रिए सां उन्हनि में कमु करणो पवंदो आहे। त अॼु जी वीडियो में मां अव्हांखे कुझु अहिड़ा जेको आहे AI जा ऑप्शन ॿुधाईंदुमि जंहिंसां अव्हां बिल्कुलु मुफ़्त में इमेज जनरेट करे सघो था ऐं अव्हां वीडियो बि जनरेट करे सघो था। त अव्हांखे छा करिणो आहे, सभ खां पहिरीं अव्हां पंहिंजी मोबाइल जी चैट GPT में अचो। चैट GPT में अचण खां बाद हिते तव्हां हिन खां प्रॉम्प्ट घुरो। जी मां हिनखे लिखी ॾियां थो त मुझे एक ऐसा प्रॉम्प्ट बना कर दो जिसकी मदद से मैं वीडियो बना सकूं। उस वीडियो में एक बंदा माइक पकड़कर ये कह रहा हो, दोस्तों इन खां पोइ तव्हां जेको बि चवराइणु चाहियो था उहो तव्हां लिखो। मिसाल मां तव्हांखे हिते तव्हांखे लिखी ॾियां थो त मुबारक हो दोस्तों, अब हुआ AI से वीडियो बनाना बहुत ही आसान, वो भी बिल्कुल मुफ्त मुफ्त मुफ्त। इहो लिखण खां बाद हेठों तव्हां लिखंदो तस्वीर का प्रॉम्प्ट भी दें और वीडियो का भी। उन खां पोइ हिनखे तव्हां ओके करे छॾींदो। ओके करण खां बाद हे तव्हांखे प्रॉम्प्ट तयारु करे ॾींदो। जी हाँ दोस्तों, हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांखे सभ खां पहिरियों जेको तस्वीर वारो प्रॉम्प्ट आहे उनखे तव्हांखे कॉपी करिणो आहे। कॉपी करण खां बाद अगेन तव्हांखे अचिणो आहे गूगल ते। गूगल ते अचण खां बाद हिते तव्हांखे लिखिणो आहे विस्क AI। विस्क AI लिखण खां बाद पहिरीं जेका नंबर ते जेका वेबसाइट अचे उनखे तव्हांखे ओपन करिणो आहे। ओपन करण खां बाद हिते तव्हांखे जेको सेंटर में नज़र अचे थो ब्राउज़र गैलरी, तव्हांखे हिन ते ओके करिणो आहे। हिन ते क्लिक करण खां बाद हिते तव्हांखे सेंटर में लिखियलु नज़र ईंदो इंटर टूल ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। दोस्तों इंटर टूल ते क्लिक करण खां बाद हिते जेको तव्हां प्रॉम्प्ट कॉपी कयो उहो तव्हांखे हिते पेस्ट करिणो आहे। पेस्ट करण खां बाद हिते तव्हां हिनखे ओके करे छॾियो। हाणे थोरी देरि इंतज़ारु करिणो पवंदो। इंतज़ारु करण सां इहे इमेज जेको आहे जनरेट थी वेंदी। थोड़ी देरि वेट करण खां बाद AI असांखे कुझु अहिड़े तरह जा जेको आहे इमेजिस जनरेट करे ॾिना। हाणे तव्हांखे जेका बि हिन मां तस्वीर सही लॻे उहा तव्हां पंहिंजे मोबाइल में सेव कयो। हिते अचण खां बाद हिते तव्हां हिन तस्वीर खे डाउनलोड करे छॾियो। हीअ तस्वीर डाउनलोड करण खां बाद अगेन तव्हां उन चैट GPT ते अचो। चैट GPT ते अचण खां बाद हेठि तव्हांखे जेको वीडियो जो जेको प्रॉम्प्ट आहे इनखे तव्हांखे कॉपी करिणो आहे। कॉपी करण खां बाद अगेन तव्हां गूगल ते अचो। गूगल ते अचण खां बाद हिते तव्हां सर्च में लिखो अरीना AI। अरीना AI लिखण खां बाद तव्हां हिन वेबसाइट ते क्लिक कंदो। हिन वेबसाइट ते क्लिक करण खां बाद हेठि तव्हां ॾिसो हिते तव्हांखे इहो जेको प्रॉम्प्ट तव्हां कॉपी कयो हुयो तव्हांखे पेस्ट करिणो आहे ऐं हेठि स्क्रॉल करण सां हिते तव्हांखे वीडियोज़ वारे ऑप्शन ते ओके करिणो आहे। उन खां बाद तव्हां हिनखे ओके करे छॾियो। हाणे दोस्तों हीअ अव्हांजे लाइ वीडियो जनरेट करणु स्टार्टिंग थी वई आहे हिनजी। थोरी देरि वेट कंदासीं त वीडियो जनरेट थी वेंदी। काफ़ी देरि इंतज़ारु करण खां पोइ असांजे साम्हूं 2 वीडियोज़ जनरेट थी करे अची विया आहिनि। पहिरीं वीडियो आहे इंग्लिश में ऐं ॿी वीडियो आहे जेको आहे उर्दू में। इंग्लिश वारी वीडियो Congratulations friends, now making videos with AI is very easy and they are also completely free. ॿिए नंबर ते जेका वीडियो आहे उहा उर्दू वारी आहे। उर्दू वारी ॿुधी था वठूं। मुबारक हो दोस्तों, अब हवाए AI से वीडियो बनाना बहुत ही आसान, वो भी बिल्कुल मुफ्त मुफ्त मुफ्त। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांखे इहा वीडियो डाउनलोड करणी आहे। ये वीडियो मुबारक हो दोस्तों, अब हवाए AI से वीडियो बनाना बहुत ही आसान, वो भी बिल्कुल मुफ्त। हिते वीडियो डाउनलोड थी वई। हाणे तव्हां इहा वीडियो पंहिंजे टिकटॉक जे लाइ, यूट्यूब जे लाइ, फेसबुक जे लाइ हिनखे इस्तेमालु करे सघो था। त दोस्तों जीअं तव्हां हिनखे बहितरीनु प्रॉम्प्ट ॾींदव, बहितरीनु उर्दू जेको आहे तव्हांखे जनरेट करे ॾींदी। त उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि मुंहिंजे यूट्यूब चैनल मां तव्हांखे फ़ाइदो थी रहियो आहे त हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।